वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती। इहा न्याणी सियाणी चांद रखी हुई अचानक मुझे साम्हूं अची वई ऐं उनसां मुंहिंजी मोह मारी थी वई। पर ॿुध शामिर, सिर्फ़ मूंखे एतिरो ॿुधाए त तूं बाबा वटि या चुगली छो आई? अदान कॾहिं थिए थो मूंखे ज़ोर थो थिए। अदा मूंखे न जहिड़े खां डपु थींदो आहे, इन करे न जहिड़े वारी गेमूं बि कोन खेॾंदो आहियां, कोन खेॾा मूंखे डपु थींदो आहे। शामिर पोइ त तूं टिजड़ीअ रठ आई, तुंहिंजो पी चाचा साईं केॾो बहादुर मुड़ुसु हुयो, पर अफ़सोस वीचारो ईअं मुफ़्त में मरी वियो। उनजो दुख खत्म, बहादुर थी बहादुर। मां वॾो थियां मां वॾो थियां मूंखे डपु थो थिए। अरे हेॾो उठ थी वियो ऐं इन खां वधीक अञा केतिरो वॾो थींदे शामिर? तू ही छा थो चवी? अशराफ का कमज़ोरी ना आहे हूंदी। शमीर त हिकु नरम दिल जो हसास ॿार आहे। तू छा थो चवी? हाँ त तो आगे ही भी बगड़ थी वञे? छा मुराद आहे तुंहिंजी? उन घर में जेके रहूं था सो बगड़ आहीं, इहे न? वो तो सौट आई, शेर आहे शेर। मल्हार, मां भागी आहियां। मां तोखे माणे त कोन सघियसि, पर मूं सोचियो हो तो सॼी ज़िंदगी तुंहिंजी यादि सां वफ़ा कंदसि। ज़िंदगी तुंहिंजे नाले ते तुंहिंजी यादि जी ख़ुशबू में गुज़री वेंदी, पर मां तोखे छा ॿुधायां। मूंखे अम्मा ऐं बाबा साले सां शादी करण लाइ मजबूर करे छॾियो आहे। ईअं त मूंखां यादि करण जो हक़ बि खसिजी वियो। ऐं ईअं त मूंखां यादि करण जो हक़ बि खसिजी वेंदो। सुठा मल्हार मुंहिंजो यार न पर मुंहिंजो भाउ, बाबा जे करे ई हो मरिजी वियो। इन करे सोचां थो त मूं वल सां निकाह करे पंहिंजो फर्ज़ पूरो कयां त किथे यार जो मयार ई न थी। हाँ यार सालिया, मञा तो मल्हार असांजो यार हुयो, पर यार मूमल खे बि त सहारे जी ज़रूरत आहे न। जेकर तूं उनखे सहारो न ॾींदे त ज़ाहिर आहे मजबूर आहिनि, मालिक उनजी शादी ॿिए हंधि कराए छॾींदा। हा इहा ॻाल्हि त आहे सुठा। इन जे करे बाबे जे ज़ोर भरण खां पोइ मूं हिन शादी लाइ हा कई। यार सालिया, सच पुछी त मूमल खे सदमे में कढण जे लाइ सिर्फ़ु इहो हिकिड़ो ई तरीक़ो आहे। जेकॾहिं मां इन छोकिरी सां शादी कयां त किथे इन छोकिरी जी शादी ॿिनि पासनि ते फिरायल त न हूंदी। बुढा मल्हार जी यादि, हेॾा मां पुठियां मूं सां लाॻापियल ज़िमेवार। हाणे तूं ई ॿुधां त ॿिनि ॿेड़ियुनि जे मुसाफ़िर जी हालत छा हूंदी? औरत खे रब पाक वॾो हौसलो ऐं सब्र ॾिनो आहे। यार सालिया, जेकर तूं मूमल खे प्यारु ॾिनो न त मूमल जी दिलि मां हमेशह जे लाइ मल्हार जो प्यार मोहबत हमेशह लाइ दिलि मां निकिरी वेंदी। सुठा, मां सोचां थो त हिकिड़ो चकर वरी थियो मल्हार जी क़बर ते वञा ऐं हुन जे क़बर जे भरमे ते ई हुन सां दिलि जा हाल ओरे पंहिंजे दिलि जो पार हल। इहो नोरोज़ केरु आहे? मासद साले जो इहो मतिलबु हुयो त नोरोज़ खे तूं विसारे कोन सघी आहीं, इन करे तूं शादी जे ज़िक्र ते परेशान थी वेंदी आहीं। नोरोज़ केरु हुयो? जेकॾहिं अव्हां जी पाण में एतिरी मोहबत हुई, अव्हां जी पाण में शादी छो न थी? छा उन तोखे धोखो ॾिनो या तोखे छॾे हले वियो?
नौरोज़ जे बारे में मां हाणे दुनिया खे छा ॿुधायां त हू मूंखां कीअं अलॻि थियो ऐं हू किथे आहे। काश काश वक्त खे वापस फेरे। जी बाबा। हैरता है ना बाबा के पानी पिया। बड़े बाले आए थे तू हर वक्त कहीं न कहीं गाल जे सोच में गुम हूंदी आई। न करे तो पुछां बाबा। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे बाबा। मां नंढपण खां वठी ईअं ई रही आहियां, गुमसुम ख़ामोश तबियत। तूं भले अधा साले खां पुछी वठ। बाबा साले खां मां पुछो बस तूं हिकिड़ो कमु कर। जिंदगी में जेके बि दुख गुज़रिया सुख गुज़रिया बस उन्हनि खे विसारे छॾणु। हलंदड़ ई अॻे वक़्त खे यादि कर, कोशिश कर। तूं जूं ॻाल्हियूं गुज़ारतियूं आहिनि मसाद, ऐं हर को सम्झी नथो सघे। हाँ मसाद, बानो जेतिरो तोखे केरु नथो सम्झी सघे। मदद हिकु ॻाल्हि पुछां, तव्हांखे हर वेले नक ते कावड़ हूंदी आहे, इन करे यार डिॼां तूं। ही नौरोज़ केरु आहे? दरअसल तोवारो बाबू ऐं मासात पाण में कचहरी करे रहिया हुया। साले 2-3 भेरा बानो जे हवाले सां नौरोज़ जो नाम पे खयो। इन करे तो हूं मासात पे पुछां। तव्हां यार नौरोज़ जे हवाले सां को बि ॻाल्हि नथो ॿुधाए। ॻाल्हि अलाए छा आहे यार। छा पियो जी मासात? नौरोज़ मरी चुको? ज़रली के छा थी वियो? एनो लापरवाह छो थी वियो आहे? मुझे फोन छो नथो पिक करे? चांडो की ज़रली सां ॻाल्हि ॿोल थी? न अम्मी, पहिरियों नंबर ऑफ पे मिलियो, हाणे फोन खणे नथो। मसरूफ़ हूंदो कंहिं मीटिंग वग़ैरह में। कुझु बि थिए अम्मी, ज़रली ईअं कॾहिं बि कोन कयो आहे। मूंखे लॻे थो त उन जा घर वारा संजी शादी लाइ राज़ी कोन था थियनि, इन करे फ़ोन खणण जी हिम्मत न पियो करे। चांडो की धीअ, जेकॾहिं वाकई में ईअं आहे ऐं ज़रली जा माइट तव्हांजे रिश्ते में राज़ी न थिया त तुंहिंजो बाबा ॾाढो नाराज़ थी पवंदो। ख़बर अथव मम्मी, पर ज़रूरी न आहे त जीअं मां सोचे रही आहियां ईअं ई हुजे। तूं भला हिकु दफ़ो ॿीहर नंबर मिलाए ॾिस। छा वरी नंबर मिलाया अम्मी? 100 दफ़ा त कॉल करे चुकी आहियां।
हिकु त तूं अॻे ॾींगी आहीं, थी सघे थो इन डप में ज़रली फ़ोन न खणंदो हुजे, थी सघे तूं उन सां विढ़ी पवी त पोइ। सो त लाज़मी कंदसि, हेतिरियूं कॉल्स कयूं अथमांसि, हुनखे को एहसास बि आहे त हिते केतिरी परेशान आहियां मां। बाबा जी। हाँ वाह। अम्मा, ओ अम्मा। जी बाबा। बहुत भाड़े है वाह, चाय तो प्यारी सी ना। हाँ हाँ कयूं थी अचा। जुद कर बाबा। और देख वर चार बाहर जो को वाह को सवा चापे वही चापे वापरे। बाबा खबर है केड़ी है, चाहे शाम रोदारन जी वाला केड़ी किस्मत है। एड़ो तो को अची मथो डमर करते समझो, सब जणो को तबाह थी है। छा थियो आहे अदा, केड़े डमर जी गाल पिया कयो? अदी अल्लाह करे तो खबर या कूड़ी हुजे, पर खबर पई है तो तुम्हारी सहेली जे मनींदे एसपी ज़रली जो एक्सीडेंट थी पियो आहे, तो मरी अलाए बची। अल्लाह अकबर। यो मां साले यार मुखे बड़ो शक तो पियो भाई, किथे ने खान बहादुर ने के गोट रायो तो कोना। वो बा तू तेरी गल न कदो कर यार, ने भितन के करना हुंदा तो ख्याल रख बाबा। वो किथे बिन किन भितन के वात हुंदा त कन हुंदा, पर घट में घट असां जो भितियूं बोड़ियूं बहन, गूंगियूं बहन, अंधियूं बहन। बाबा हुन घर जो भितियूं बोड़ियूं बहन त गूंगियूं बहन। अदा बाबो सही त चवे पियो, खान बहादुर वारन जी एसपी ऐं चाचे शाह मुराद वारन सां दुश्मनी जो हुई। हाँ दी थी सके तो मुमकिन है, पर खान बहादुर वारन जो इन मामले जे पोयां को हथ कोन्हे। थी सके तो डी ॿिनि दिन में इन एसपी जी बदली थी वञे आहे तो वो अब थी सके पो। अरे बाबा तू तो यार अलाए कहिड़ी दुनिया में तो है। बाबा जी के हाथी हुंदा न, हाथी उन्हनि जा ॿिनि क़िस्मनि जा ॾंद हूंदा आहिनि। खाइण जा अलॻि ॾंद हूंदा आहिनि, वरी ॾेखारण वारा ॾंद ई मुर्गो ॿिया हूंदा आहिनि। बाबा तू उन्हनि खान बहादुरनि वॾेरनि रेसनि जे फंदनि पेरनि वटनि सटनि खां वाक़ुफ़ ई कोन्हे। कुछ भी हुजे अदा, पर एसपी जे हिक पासे थियण सां चाचे शाह मुराद वारन जो घर कख पन थी विखरजी वेंदो। चांदरोकी मुंहिंजी भेण वांगुरु आहे, उन जे दुख जो सोचे मूंखे त रोइण थो अचे। मां ॾाढी परेशान आहियां। चांदोकी धीअ दिल न हार, परेशान न थी। ज़रली के कुछ भी न थियो हूंदो, इहा दुश्मनन अफ़वाह फैलाई हूंदी त ज़रली के। अम्मी जेकॾहिं ज़रली खे कुझु थी वियो त मां मरी वेंदसि। कुछ न थींदो ज़रली के, तुंहिंजो बाबा सुध लहण वियो आहे। ॾिस जा इहा ख़बर कूड़ी हूंदी। ज़रली फोन न पे कयो त उन वक़्त ई मुंहिंजे दिलि में विसविसा पैदा थियण शुरू थी विया। शैतान दिलनि में विसविसा पैदा करे इंसान खे गुमराह कंदो आहे, परेशान कंदो आहे। इहो न भागो सभिनी फसादनि जी जड़ आहे। मूं ज़रली के फोन ऐं व्हाट्सएप ते अलाए कहिड़ा कहिड़ा मैसेज कया आहिनि।
मूंखे छा ख़बर तो दिल न हाथ चढ़ी हिम्मत का कम वठ। तू तो बहादुर छोकरी आहीं। शमशू मूंखे सभु ख़बर आहे त एसपी तुंहिंजो वेझो दोस्त आहे। यकीनन तुंहिंजी दिलि दुख सां भरियल हूंदी। मां तुंहिंजी कैफ़ियत खे सम्झी सघां थी। तू मुझी कैफियत नथी समझी सघी रुखसार। असांजी यारी का आम यारी न हुई। मुझे पोयां सदैं हू जबल बंजी बीठो हूंदो हो। तॾहिं त मां इन सरदारनि जी परवाही कोन कंदोसि। अलाह कंदो ख़ैर थी वेंदो। तूं परेशान न थी, उनजी जान बची वेंदी। आमीन। तूं किथे आहीं? ज़ाहिरा तू त पंहिंजे दोस्त सां हॉस्पिटल में गॾु ई हूंदे। ज़र अली खे कराची रेफर कयो वियो आहे। मां हुन सां गॾु कोन आहियां। तूं हुनखे पुलिस जी आसरे ते कीअं थो छॾे सघीं? ज़र अली जो वालिद साहब ऐं हुनजा माइट उते पहुची विया हुआ ऐं ख़तरे जी ॻाल्हि बि का कान हुई। तॾहिं मां उतां हलियो आयुसि। तूं फिक्र न कर रुखसार। ज़र अली हींअर महफ़ूज़ हथनि में आहे। मां पूरे यकीन सां चई सघां थी त इन एसपी जो एक्सीडेंट खान बहादुर ई करायो हूंदो। मूंखे त ज़र अली पंहिंजी ऑफिस घुरायो हिकु ज़रूरी डिस्कस करण लाइ। असां त गॾु हुआसीं 4-5 कलाक ऐं असां मंझंदि जी मानी बि गॾु खाधी आहे। बसि मां जीअं ई घर पहुतो आहियां इहा मनूस ख़बर जी त मूंखे हिते ख़बर पई त ज़र अली जो एक्सीडेंट थियो आहे। उहा हॉस्पिटल पहुची वियो आहे। पर शमशू एसपी अकेलो आख़िर काॾे बि वियो? असल में शाह मुराद ज़ोर भरियो ज़र अली ते त पंहिंजे माइटनि खे वठी अच त चांडोगी जे रिश्ते जी ॻाल्हि कई। असल में ज़र अली जो पीउ इन ॻाल्हि खे मञण लाइ तयार ई कोन हो। ज़र अली त पंहिंजे पीउ खे कराची में मञाइण पियो वियो। बसि इहो ओचितो इहो हादसो थी वियो। या अल्लाह सही तू मुझे ज़र अली जी ज़िंदगी बचाए। तोखे तुझे हबीब जो वास्तो। मुझे ज़र अली के सेहत तंदुरुस्ती अदा फरमा। ज़र अली के वही ज़िंदगी अता फरमाया अल्लाह सही। ज़र अली जी ज़िंदगी बचाए। तमाम मूंखे फौरन ओताक ते अचण जो हुकुम ॾिनो। ख़ैर त आहे? पुट दुश्मन जी दांगी भगी आहे। इहा त तोखे ख़बर पई हूंदी। हा बाबा साईं, असां महिनत करण खां बची वियासीं। ख़ुदा पाण हुन एसपी जो बंदोबस्तु करे छॾियो। हा पुट, हेकर त मूं सोचियो त इन ई ख़ुशीअ में मिठाई विराया, पर पोइ सोचियमि त माण्हू छा सोचींदा त खान बहादुर एतिरो तंग दिल आहे जो कंहिंजी मौत ते मिठाइयूं पियो विराए ख़ुशि पियो थिए। इहो एसपी वीचारो मरी वियो छा? न पुट, अञा अमो नाहे, पर बचण जहिड़ो बि नाहे। मूं डॉक्टर खां ख़बरचार वरिती आहे। हू पियो ॿुधाए त संदसि बचण जी उमेद 0% आहे। बाबा जानी, इहो मरे त लहे लुड़। पोइ मां ख़बर थी छा कंदुसि? चांड्रोकी जी चोटीअ में हथ विझी हवेली में बंदि कंदोमांसि। न पुट, रुगो चांड्रोकी न, पर शाह मुराद जे समूरे ख़ानदान खे सबक़ सेखारणो आहे। उन्हनि खे पंहिंजे हवेली में बंदि करे रखणो आहे। चवंदा न आहिनि त न रहे पांस न बचे बांसुरी। आदम साईं, मां सोचींदोसि त अव्हां खान बहादुर जा दिली तौर मुखालिफ़ हूंदव, पर ज़माने ख़ातिर मेलजोल कंदा रहो पिया। पर अॼु मूं ॼातो त तव्हां हुनखे दिलि सां दोस्त करे क़बूल कयो। उहो कीअं भला? तव्हां खान बहादुर जे ख़ातिर हेॾो वॾो रिस्क खणी वरितो। ज़िले जे सभ खां वॾे पुलिस अमलदार खे अहिड़ी तरह छा पियो बकी मिरल? ये ॻाल्हियूं के डिस्कस करण जहिड़ियूं आहिनि छा? आईंदा अहिड़ियूं ॻाल्हियूं ज़ाहिर में कजांइ।
माफ़ी सरकार, ग़लती थी वई। वो भी मूं ॾिठो आहे त तूं नंढी गुची जो माण्हू आहे। तुंहिंजे पेट में ॻाल्हियूं घटि बि सघंदियूं आहिनि। ना हकम साईं, तव्हांजूं ॻाल्हियूं ही छाजे करे ॿाहिरि कढंदो? शम्स जे साम्हूं हीउ जेको विफले थो न, उहा सभु ख़बर आहे मूंखे। न साईं, कसम सां इहो कूड़ आहे। अवां भली मूंखे शम्स जे साम्हूं कयो। एसपी शम्स जो घाटो दोस्त हो, ख़बर पियसि त असांजो दुश्मन थी पवंदो। मूं बि शम्स ते को बि भरोसो नथो करे सघे। हू कंहिं वक़्तु बि पिछे भॼी सघे थो। बाबा जानी, जेकर तव्हीं नाराज़ न थियो त मां हिकु ॻाल्हि पुछां। बिल्कुलु पुछी सघीं थो पुट, तूं मुंहिंजो पगदार पुट आहीं। इहो कमु तव्हां करायो आहे न बाबा साईं? चवनि पिया त 6 व्हीलर रॉन्ग साइड खां कटाणी ऐं एसपी जी गाॾी खे हिट कयो आहे। बाबा जानी प्लीज़ ॿुधायो न। अहिड़ियूं ॻाल्हियूं न पुछबियूं आहिनि पुट, बसि सिर्फ़ु माठ ऐं मुर्क मां सम्झी वञिबो आहे। बहरहाल एनीवे, आऊं हर गुरु तोखे घणो सस्पेंस में नथो रखणु चाहियां। बसि पुट ईअं सम्झ त इहो थोरो असां ते बिजार ख़ान कयो आहे। हा, पर वक़्तु अचण ते असांखे संदुसि इहो थोरो लाहिणो पवंदो। जी बाबा साईं। गामू भा, हे काठियो त मूंखे घर खणायल। हिकिड़ी शर्त ते। चओ, कहिड़ो शर्त आहे? मूंखे कॾहिं बि अदा भाउ अची सॾु न कंदी आहे। ठीकु आहे, हाणे वेझो थी त भरी ॾियईं, खण। ऐं हा, हिकिड़ो ॿियो बि शर्त आहे। क़बूल आहे, तूं भरी त वठ, मुंहिंजो गाटो थो भॼे। हाणे हे को वज़न आहे जे तेरी रड़ियूं बि करी त वज़न आहे मुंहिंजे मथां। भरी न आहे त ॿियो छा हुयो? मां परे खां खणी आई आहियां, थकिजी पई आहियां। हाणे तूं बि हिनखे खणी जल्दी घर हल, माइन जहिड़ा मर्द। न न, मां जवान मर्द आहे, कंद भॼे त भली भॼे, पर छोकिरियुनि जे कम खे कॾहिं बि जवाब न आहे ॾियणो। हल, फॉलो मी। मुमल, ये अॻियां धग केर जले बीठो आहे? हिनखे हटाईसि। पेर त माण्हू जा न, जानवर त नथो लॻे। गामू भाऊ सोडो आहे, अलाए छो धग जले बीह रहियो आहे। सोटो अम्मा। अले रे गामू, तो छा सोचो हिक ई ॻोठ में रहूं था ऐं हिक ॿिए जे साम्हूं न ईंदासीं? अधी मुमल, पेर नहीं मूंखे बचा। छो? तूं त हींअर थोरी देरि पहिरीं पे चयो त मूंखे अदा भाउ न चइजां। तूं भली मूंखे भाउ न चओ, पर मां त तोखे भेण थी सघां थो न। ओ मुंहिंजी अधी भेनड़ी, मुंहिंजी न देव मां जान छॾा। अदा सोडा छॾीस भला मुंहिंजे करे। मुंहिंजी भेण तोखे ख़बर न आहे, हिन कमीने जे करे चाचे सावण जी टंग भॻी आहे। ही जेको आहे साम्हूं जेको बीठो आहे, ओॾो चालाक एॾो मकार माण्हू थी न सोडा। मां अहमद नादान सफ़ा बेवकूफ़ आहियां, ऐं अम्मा मूंखे चवंदी आहे त तोखे लथे उभिरे जी ख़बर ई कान पवंदी आहे। माफ़ करण जे लाइक़ त नहीं, पर भेण मुमल जे करे हीउ आख़िरी दफ़ो छॾियाई थो, न त अहिड़ो अछर कयईं जो मां ताणी रड़ियूं कंदो वञे। गामू, ओले ना बीत बीत। वही करे के नाली पे सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।